अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सैयद ऐं भुट्टो ॿ नाला ॿ किरदार ॿ किनारा जे उनवान हेठि जीअं सिंध मुहाज़ जो अॻुवाण अब्दुल ख़ालिक जुणेजो लिखे थो। अधु सदी खां वधीक अरसे खां ॿ नाला सैयद ऐं भुट्टो सिंध जे सियासी उफ़क़ ते छायल रहिया आहिनि, या ईअं चइजे त सिंध जी अवामी सियासत ॿिनि कैंपनि में विरहायल रही आहे। GM सैयद ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो रुॻो ॿिनि सियासतदाननि जा नाला न आहिनि, पर उहे ॿ किरदार आहिनि, ॿ किनारा आहिनि। उन्हनि पंहिंजे किरदार सां न रुॻो सिंध जी सियासत पर सिंध जे समाज ते वसीअ ऐं वाज़ह असर विधा आहिनि। उन्हनि जे किरदार जी छेद सां इहो बि वाज़ह थिए थो त उहे नदी जा ॿ किनारा आहिनि जिन जे मिली हिकु थियण जो को इम्कान न आहे। उन्हनि जी शख़्सियत बाबति ऐं उनजी सिंध जे समाज ते पवंदड़ असरनि जे बारे में कुझु ॻाल्हायो ऐं लिखियो वियो आहे, पर उहो तमामु घटि ऐं अणचिटो आहे। उन्हनि जे मुतज़ाद किरदार ज़ाती ऐं सियासी बाबति वधीक गुफ़्तगू जी ज़रूरत आहे, ख़ासि तौरु उन वक़्तु जॾहिं कुझु माण्हू ॼाणी वाणी या अणॼाणाई में ज़ाती मुफ़ादनि ख़ातिर या इज्तमाही भले जी ख़्वाहिश में उन्हनि मुख़्तलिफ़ शख़्सियतनि ऐं मुतज़ाद किरदारनि खे गॾाए पेश करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। जॾहिं ॻाल्हि क़ौमी सुञाणप ऐं बका जी हुजे ऐं जॾहिं सुवाल वतन जी आज़ादी ख़ुदि मुख़्तियारी ऐं ख़ुशहाली जो हुजे त पोइ ख़ामोश रहणु गुनाह आहे। नुक़्तो नंबर 1, इस्टेब्लिशमेंट हामी या मुख़ालिफ़। GM सैयद पंहिंजी सियासत जी इब्तिदा खां ज़िंदगी जे आख़िर ताईं इस्टेब्लिशमेंट मुख़ालिफ़ रहियो। सियासत जी शुरूआती ख़िलाफ़त तहरीक खां कयाईं जेका अंग्रेज़ मुख़ालिफ़ हुई। सिंध जे अंग्रेज़ गवर्नर डाउ चार्ज छॾण वक़्तु वायसराय हिंद खे लिखियो त सिंध में हिकिड़ो ख़तरनाक सियासतदान आहे GM सैयद, उन ते कड़ी नज़र रखणु घुरिजे। पाकिस्तान ठाहिण वक़्तु उन जे करता धरता मोहम्मद अली जनाह सां टकर खाधाई। उन खां पोइ ईंदड़ समूरनि पाकिस्तानी हुक्मरान सिविल ऐं फ़ौजीअ जे मदे मुक़ाबिल रहियो, जिन खेसि जेल ऐं क़ैद में रखियो। ज़िंदगी जो आख़िरी साह बेनज़ीर भुट्टो जे क़ैद में खयाई। उन जी भेट में ज़ुल्फ़कार अली भुट्टो सदाईं इस्टेब्लिशमेंट जे साॼे हथ ते रहियो। अमली सियासत जी शुरूआति मुल्क में पहिरीं मार्शल लॻाईंदड़ मेजर इस्कंदर मिर्ज़ा जी वज़ारत ज़रिए कयाई। जनरल अयूब ख़ान जो 8 सालनि ताईं प्यारो वज़ीर रहियो, जॾहिं त उहे ई 8 साल GM सैयद जेल या क़ैद में रहियो। मुल्क जे ॿिए मिलिट्री हुक्मरान जनरल यहया जो नाइब वज़ीर अज़म ऐं वज़ीर ख़ारजा रहियो, सो बि उन वक़्तु जॾहिं बंगाल ते मिलिट्री ऑपरेशन हलंदड़ हो, जेको इस्टेब्लिशमेंट ऐं भुट्टे जी मिली भगत सां थियो। इस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद सां बलूचिस्तान जी चूंडियल हुकूमत खे ख़तमु कयाई ऐं बंगाल जे कासाई जनरल टिका ख़ान ज़रिए फ़ौजी ऑपरेशन कयाई। पंहिंजे ई चूंडियल फ़ौजी सरबराह जनरल ज़िया सां कुर्सी जी वेढ़ में पहिरीं हुकूमत पोइ ज़िंदगी वञायई। नुक़्तो नंबर 2, GM सैयद पाकिस्तान खे आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार क़ौमी वहदतनि जो इतिहाद बणाइण पहुचायो। सोवियत यूनियन जी तर्ज़ ते भुट्टे ऐं इस्टेब्लिशमेंट जे गठ जोड़ सां बंगाल जी जमहूरी हक़ खां इनकार ऐं बलूचिस्तान हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ पाकिस्तान जे सुधार जी उमेद ऐं इम्कान ख़तमु थी विया। उन जी भेट में भुट्टे पाकिस्तान खे वहदानी तर्ज़ जी आमराणी रियासत तौरु हलाइण जा जतन कया, जंहिंजो अमली मिसाल सन 5.5 सालनि वारी हुकूमत, जॾहिं त आइनी मिसाल 1973 जो आइन आहे, जंहिंमें सिंध जे क़ौमी वजूद खां इनकार कयल आहे। सिंध जा समूरा कुदरती वसीला ऐं आमदनी जा ज़रिया मरकज़ी मिल्कियत बणायल आहिनि ऐं धारी आबादकारी जा दरवाज़ा खोलिया विया आहिनि। GM सैयद उनखे क़ौमनि जो क़ातिल आइन क़रार ॾिनो। भुट्टे इहो बि चयो त चइनि क़ौमियतनि जी ॻाल्हि करण वारा मुल्क जा दुश्मन आहिनि। नुक़्तो नंबर 3, GM सैयद जदीद आलमी मयारनि मुताबिक़ सेक्युलर रियासती निज़ाम लाइ जा खोड़ींदड़ हो, जॾहिं त भुट्टे इक़्तिदार जी लालच में न रुॻो रियासती निज़ाम में मज़हब खे दाख़िल कयो, पर इंसाननि जे इनफ़रादी मज़हब बाबति बि फ़ैसिले जो इख़्तियार रियासत खे ॾेई छॾियो। इन ॾिस में तरक़ी पसंद दोस्त नासिर मंसूर वॾे पिते जी ॻाल्हि कई। चयाईं त गफ़ार ख़ान ऐं GM सैयद ज़ाती ज़िंदगी में मज़हबी हुआ, पर उन्हनि सियासत सेक्युलर कई, जॾहिं त जनाह ऐं भुट्टो ज़ाती ज़िंदगी में सेक्युलर हुआ, पर सियासत उन्हनि मज़हबी कई, जंहिंसां रियासत में समाज खे अणमुयो नुक़सानु थियो। नुक़्तो नंबर 4, ज़ुल्फ़कार अली भुट्टे दुनिया जे वॾियुनि यूनिवर्सिटियुनि मां आला तालीम हासिल करण जे बावजूदि सियासत खे ख़ानदान जी लिमिटेड कंपनी बणायो।
जॾहिं त GM सैद बकौल संदसि ॿारहाड़ी में रहंदे ऐं घटि तालीम हूंदे सियासत खे ख़ानदानी ज़ंजीर में निजात ॾियारे असूलनि या आदर्शनि जी रियासत ते हलायो। हुन करे सियासत में अमल, तहरीर या तक़रीर ख़ानदान जो हवालो न ॾिनो, न वरी संस ज़िंदगी में संस ख़ानदान जो को फ़र्द संस सियासत में शरीक कार रही हो। इहो फ़र्क़ु ऐं तज़ाद अणखुट आहे। मुख़्तसर चइजे त ज़ुल्फ़कार भुट्टे जी सियासत जो महवर इक़्तिदार हासिल करण ऐं उनखे बरक़रार रखणु हो, जॾहिं त GM सैद जी सियासी जदोजहद जो मक़सदु क़ौमी आज़ादी ऐं इंसान ज़ात जी भलाई हो। सिंधी चवणी जेका साईं अक्सर वरजाईंदो हो, उठां मेहांदा केहा मेला, ओचरनि झंग ओचरनि ॿेला। अॼुकल्ह इक़्तिदारी सियासत जा कुझु खेॾारी पंहिंजे वक़्ती मुफ़ादनि ख़ातिर उन्हनि ॿिन्ही मुख़्तलिफ़ ऐं मुतज़ाद शख़्सियतनि खे पाण में मिलाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि, सो बि ख़ानदान जे बुनियाद ते। सैयद सदाईं सियासत खे ऐं ख़ानदानी लाॻापन खे जुदा रखियो। उनजो सभ खां वॾो मिसाल ख़ुदि भुट्टो ख़ानदान आहे। सख़्तु सियासी इख़्तिलाफ़नि हूंदे ख़ानदानी लाॻापन जो मयार बरक़रार रखियाईं। हू असां कारकुननि खे बि तलक़ीन कंदो हो त सियासी ऐं ख़ानदानी या ज़ाती लाॻापन में फ़र्क़ु रखो, उन्हनि खे हिक ॿिए ते असरअंदाज़ थियण खां बचायो। सिंध जी क़ौमी तारीख़ पंहिंजे तनज़ीमी कमज़ोरियुनि ऐं अमली कोताहियुनि जे बावजूदु सैयद जी फ़िक्री रहनुमाई ऐं क़ौमी कारकुन जी महिनत ऐं क़ुर्बानियुनि वसीले समूरनि ख़ानदानी, नस्ली ऐं मज़हबी हदबंदियुनि खां घणो अॻिते निकिरी चुकी आहे, जंहिंखे पोइ ते मोटाइणु मुमकिन न आहे। सैयद ऐं भुट्टे खे मिलाइणु माखी खे ज़हर सां मिलाइण जे बराबरि आहे। नदी जे ॿिनि किनारनि खे गॾाइण जी कोशिशि आहे ऐं ओभर खे ओलह सां मिलाइण जी ख़्वाहिश आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन